दादू में वापारी तह जे सॾ ते बदअमनी खिलाफ शटर बंद हड़ताल कई वई। शहर जे कारोबारी इलाइक़ा स्टेशन रोड, शाही बाजार, रेशम घिटी, मोबाइल मार्केट, जुड़ियल शाह मार्केट, राय बाजार, मोटरसाइकिल शोरूम मार्केट समेत शहर मुकमिल तौर बंद करे बदअमनी जा सतायल वापारी, दुकानदार, शहरी हज़ारनि जी तइदाद में रोडनि ते निकिरी आया। बदअमनी जे मुतासिर शहरियुनि हथनि में प्ले कार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि रोडनि खां मार्च करे SSP मोड़ ते धरणो हणी वेही रहिया। शहरियुनि दादू पुलिस खिलाफ शदीद नारेबाज़ी कंदे SSP दादू एजाज़ अहमद शेख के हटाइण जो मुतालबो कंदे चयो त दादू ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस अघोर निंड सुतल आहे। SSP दादू एजाज़ अहमद शेख दादू ज़िले के ॾोहारियुनि हवाले करे पुलिस के वीज़ा ते मोकिले छॾियो आहे, जे सबब रोज़ाना 8 खां 10 फुरूं, चोरियूं, धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुज़ाहिरीन सिंध TV सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार को बि तबिको दुकानदार तबिको बचियल न आहे जंहिंजी चोरी न थी हुजे, चाहे क्लॉथ मार्केट वारो हुजे, ज्वेलर वारो हुजे, मोटरसाइकिल स्पेयर पार्ट्स वारो हुजे, किरियाने वारो हुजे, जनरल स्टोर वारो हुजे, हर दुकानदार खां, हर फर्द खां, हर तबिके खां चोरी थी आहे। खुदा रा मूंखे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे हे चोरी वापसि कराई ॾिनी वञे। बदअमनी तमामु घणी थी वई आहे। हिन SSP अचण सां एॾी असांजे दादू ज़िले में बदअमनी थी आहे, कंहिं ज़िले में बदअमनी न आहे। महिरबानी करे असां हिन मां जान छॾाए, असांजी बदअमनी तमामु घणी थी वई आहे। को सुख साल सां खणी सघे अहिड़ो जेको ज़ुल्म जेको हींअर हले पियो थो, को बि पंहिंजे घर में बि महफ़ूज़ कोन्हे। इन करे असां आला इख्तियारनि खे इहा अपील कंदासीं त हिन SP मां असांजी जान छॾाई वञे। सॼो शहर अमन अमान जे लाइ मुतासिर आहे। बदअमनी एतिरी वधी वई आहे जो केर बि माण्हू न घर में महफ़ूज़ आहे न दुकान ते महफ़ूज़ आहे। सॼो ॾींहुं महिनत करे दुकान मां कमायूं था, को चोर ऐं लुटेरो, को डाकू, को अची असांखां फुर करे हलियो थो वञे। SSP खे ॿुधाइणा चाहियूं, अञा हाणे तव्हांखे अञा न छॾे भॼियो, अञा हिन खां वधीक असां हड़ताल करे तव्हांखे ॾेखारींदासीं। इहा असां हड़ताल कई आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, तहफ़ुज़ न ॾिनो वियो त असां हिन दायरे खे अञा वधाए सघूं था। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त जेसिताईं SSP दादू एजाज़ अहमद शेख खे न हटायो वेंदो ऐं होम डिस्ट्रिक्ट जा SHOs न हटाया वेंदा ऐं बदअमनी ऐं फुरुनि ऐं चोरियुनि जो जेके थियूं आहिनि उहे वापसि न थींदियूं, तेसिताईं एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।